अस्सलाम वालेकुम। मां तव्हांखे ॿुधायो त मां कुझु पेपर कटिंग्स कंदमि। हमेशह खां इलाही सालनि खां मां ॿारनि जे लाइ पेपर्स कटींदी आहियां, उन्हनि खे एंटरटेन करण लाइ ऐं उन्हनि खे एजुकेट करण लाइ, उन्हनि खे सेखारण जे लाइ। सो को वक़्तु अहिड़ो हूंदो जॾहिं मां सिंपल वाइट पेपर मां कटिंग कंदी हुयमि, पोइ कलर्ड पेपर जॾहिं अवेलेबल थिया A4 पेपर्स, उन्हनि मां कटिंग करणु शुरू कई। ऐं मां पंहिंजे हादिया राजिया खे हमेशह जेको आहे कटिंग्स करे ॾींदी आहियां। हाणे बि हुनजी फरमाइश आई त असांखे कुझु पेपर कटिंग्स मोकिलिजो। सो ही पेपर कटिंग्स हिन दफ़े मां थोरो तरीक़ो पंहिंजो चेंज कयो आहे। ही सभिनी खां पहिरियों मां हिकिड़े रफ पाठे ते हिननि खे कटियो आहे। ठीकु आहे, कोई बि थिक जेको कार्ड आहे, कार्ड शीट हुई, हीअ मूंखे यूज़ड आहिनि, पर मुंहिंजे लाइ इहे ई सही आहिनि। जो हिकिड़ो पासो प्लेन आहे, हिकिड़े पासे ॾांहुं कुझु लिखियलु आहे, त इन मां डिफरेंट ही शेप्स कटिया आहिनि। गुडी, हीअ चोटियुनि वारी गुडी, हे हिकिड़ो गुडो, हे ॿियो गुडो, हीअ हिकिड़ी नंढी बास्केट, हिन जे मथां कप केक ठहंदो, पखी आहे, बदक सम्झो, वॾी बास्केट आहे। अहिड़ी तरह सां हीअ कार आहे, रैबिट आहे, अम्ब्रेला, ऐं उन खां अलावा बि मां कुझु शयूं कटियूं आहिनि। इन्हनि जे मथां मां हणंदमि हाणे रंगीन पेपर। ठीकु आहे, छो त अगरि ख़ाली पेपर मां शयूं ठाहियो त पोइ उहो पेपर जेको आहे जीअं त ख़राब थो थी वञे जल्दी। जीअं सिंपल पेपर आहे A4 शीट, त इहो पेपर जल्दी ख़राब थो थी वञे, सन्हो आहे, चिॿो थी वेंदो, मुड़ी वेंदो। तंहिंजे करे मां इहो सोचियो त पहिरियों हिननि खे कार्ड ते ठाहियां ऐं उन खां पोइ मां हिननि खे जेको आहे मथां कलर्ड पेपर चिंबड़ायां। हाणे कार्ड ते असां पेंट बि करे था सघूं या कलरिंग बि करे था सघूं, पर कार्ड जीअं त रफ शीट आहे, इन ते पेंटिंग या कलरिंग न थींदी। तंहिंजे करे जेकॾहिं वरी कलरिंग करणी हूंदी त उहा महिनत अलॻि आहे, ऐं उनजे लाइ असांखे स्पेशली वाइट शीट खपंदी जंहिंसां असां कमु कयूं ऐं पोइ उनखे असां जेको आहे कलर कयूं। ॾिसो, ही मां कटियो वणु, ठीकु आहे, ऐं ही पन आहिनि, प्लांट्स आहिनि। ही हिकिड़ी गजर आहे, मूं वटि प्रॉपर जेको आहे ऑरेंज कोन हुयो, त मां थोरो लाइट शेड बि खयो आहे बसि ॿारनि जे खेॾण लाइ। त इन जो जेको ग्रीन पार्ट आहे उनखे मां ग्रीन पेपर ते चिंबड़ायो आहे, ऐं हिन जो जेको गजर जो ऑरेंज पार्ट आहे उनखे ऑरेंज टाइप पेपर ते। अहिड़ी तरह वण जो ग्रीन पार्ट मां ग्रीन ते चिंबड़ायो आहे, ऐं इन जो जेको हेठां थोरो आहे उनखे मां ब्राउन ते चिंबड़ायो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको हिननि जो पेपर जो लिखियलु हुयो साइड या ट्रेस थियल या जेको डिज़ाइन वारो, ठीकु आहे, उहो मां अंदरां हयो आहे, उन ते ग्लू हणी उनखे चिंबड़ायो आहे जीअं ॿाहिरां इहे वाइट साइड हुजे, उहो लिखियलु वारो जीअं लिकी वञे। अहिड़ी तरह सां ही हाउस ठाहियो आहे मूं, ठीकु आहे, वाइट ते ई कटियो, त उनजो जेको प्रिंटेड लिखियलु साइड हो उनखे मां ग्लू हणी अंदरां कयो आहे, ऐं हाउस खे मां रेड कयो आहे सॼो, ऐं हाउस जे अॻियां वारो ही हिसो जेको आहे मां कटियां थी, हिनखे इहो येलो आहे। ऐं पोइ ही कूंडियूं आहिनि ॿ, इन्हनि कूंडियुनि खे अलॻि कलर सां मां कवर कंदसि ऐं पोइ उन में हणंदमि प्लांट्स, उहे वरी ग्रीन हूंदा लाज़मी। त इहो मुंहिंजो तरीक़ो आहे। ही हिकिड़ो अहिड़ो मज़े जो कमु आहे, हिन में तव्हां ॿारनि खे बि इन्वॉल्व करे सघो था। ऐं कुझु शयूं त मां जीअं हे सॼा फ्री हैंड कटिया आहिनि, पर कुझु जेके आहिनि मां ट्रेस बि कया आहिनि। ट्रेस करे नंढनि ॿारनि खे चओ त उहो कटिंग करे ॾियनि तव्हांखे, या पेस्टिंग करणी आहे, या आइडियाज़ उहे तव्हां सां शेयर कनि, उन्हनि खे इन्वॉल्व कयो। ठीकु आहे, ऐं हिन अहिड़े क़िस्म जे कम जे ज़रिए उन्हनि खे पढ़ाए सघिजे थो। बिल्कुलु नंढड़ा नर्सरी, प्री नर्सरी, मोंटेसरी जा ॿार, KG क्लास जा ॿार, उन्हनि खे डिफरेंट शयूं, हिकु त उन्हनि खे होल्ड करणु ईंदी कैंची, कटिंग जो जेको कमु आहे, जेको स्किल आहे उहो उन्हनि खे अची वेंदो, कलरिंग जो स्किल अची वेंदो। KG जा ॿार आहिनि अगरि, त उन्हनि खां तव्हां पेस्टिंग बि कराए सघो था, हे जीअं रफली पेस्ट थियल आहे, ठीकु आहे। ऐं अहिड़ी तरह बिल्कुलु जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे तव्हां अहिड़े क़िस्म जा सेट ठाहे ॾेई ऑब्जेक्ट्स डिफरेंट जेके आहिनि उहे सुञाणे सघनि था, उन्हनि जा कलर्स सुञाणे सघनि था। त इहो हिकिड़ो एजुकेशन जो बि तरीक़ो आहे, ऐं गॾु गॾु एंटरटेनमेंट बि। त हमेशह खां मां इहो कंदी रही आहियां। ऐं जीअं जीअं ॿार जेके बि जंहिंजा बि, भले मुंहिंजे फ्रेंड्स जा, फैमिली जा, हाणे त मुंहिंजा पंहिंजा बि आहिनि, ऐं जॾहिं मुंहिंजा पंहिंजा नंढड़ा ॿार हुया तॾहिं बि मां उन्हनि सां इहे साॻियूं एक्टिविटीज़ कंदी हुयसि। ठीकु आहे, सो हाणे मां तव्हांखे ॾेखारींदमि त हे जेको मां ॿिनि कलर्स ते चिंबड़ायो आहे, हे बि ॿिनि कलर्स ते चिंबड़ायो आहे, त इन्हनि जी कटिंग खां पोइ इन्हनि जी शिकिल कहिड़ी थींदी। ठीकु आहे, ऐं हिन हाउस खे बि मां कंप्लीट करे पोइ तव्हांखे ॾेखारियां थी त इहो कीअं थो लॻे, ऐं पोइ तव्हांखे आइडिया थी वेंदो त इहो कमु करिणो कीअं। हाणे मां कुझु कटिंग करे वई आहियां, तव्हां सां शेयर कयां। हाणे वण ॾिसो हीअं थो लॻे कीअं, पोयां प्लेन आहे वाइट,
ऐं हिनखे मां पेस्ट कयो हिन कलर्स जे मथां। त इहो हीअ हिन जी शिकिल आहे। ऐं हीअ आहे जेका आहे गजर, ठीकु आहे। हीअ आहे हाउस, जेके प्लांट्स हुया, जेके कूंडियूं हुयूं, पॉट्स हुया, उन्हनि जे मथां मां ब्लू कलर जा पैचिस हया आहिनि। ऐं हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी त मां हिन कंप्लीट कीअं कंदमि। हे प्लांट्स हुया, हे ॿ जेके मां ग्रीन ते पेस्ट कयो, इन जी मां कटिंग करे छॾी आहे। ऐं इन्हनि खे हाणे हिननि कूंडियुनि जे मथां लॻाइबो, त जीअं लॻे त हे घर जे साइड में प्लांट्स आहिनि। भई मुंहिंजो घरु हुजे ऐं उन में प्लांट्स न हुजनि त हाणे इहा त ॻाल्हि नथी ठहे न। सो घर हे मां ठाहियो आहे, इन करे हिन में प्लांट्स हुजणु ज़रूरी आहिनि। सो ॾिसिजो त हिनखे हल्की हल्की ग्लू हणी ऐं असां ईअं चिंबड़ाईंदासीं जो हे लॻे त हिन कूंडीअ में पोखियल आहे। हे हणण खां पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी। थोरी महिनत आहे, पर इहा महिनत तव्हां जेकॾहिं ॿारनि सां वेही कयो न त ॿार बि ॾाढो इंजॉय कंदा। हिकिड़ो इंट्रस्टिंग कमु आहे ॾाढो। ऐं इनखे ईअं न सम्झो त हाणे इहो वेही टाइम केरु ज़ाया करे। इहो टाइम ज़ाया करणु बिल्कुलु बि न आहे। इहो वक़्त जो सही इस्तेमालु आहे। पंहिंजे ॿारनि खे घणे खां घणो तव्हां टाइम ॾियो। हीउ ॾिसो त हाणे हे मां पेस्ट करे छॾिया, हिन जे पोयां हीअं आहे, पोयां सॼो वाइट। हाणे हिन सां फ़र्क़ु छा पियो, हीउ कार्ड ॾाढो मज़बूत आहे, थिक आहे, हीउ अछो जेको कार्ड आहे। हिन जे मथां जॾहिं हे रंगीन पेपर्स लॻाइनि त पेपर वधीक मज़बूत थी विया आहिनि। ऐं हीअ शइ जेका आहे वधीक सुहिणी ऐं परफेक्ट थी लॻे। अञा बि जेकॾहिं असां हिन में कुझु पेन सां पेंसिल सां थोरा डिज़ाइन ठाहे छॾियूं, एक्स्ट्रा डिटेल ॾियूं त वधीक सुहिणो लॻंदो, ठीकु आहे न। उहो मर्ज़ी आहे पंहिंजी, जीअं उनखे ठाहिजे। इहो तव्हांखे मां थोरो करे थी ॾेखारियां आइडिया ॾियण जे लाइ। त इहे कमु तव्हां ॿारनि खे ॾेई सघो था। भई हिननि जे पननि जे मथां जेके रगूं हूंदियूं आहिनि उहे ठाहियो, ठीकु आहे। हीअ ॾिसो, हीअ डिटेल पेन सां मां हिन जे मथां लाइनूं कढियूं आहिनि पननि जे मथां, त थोरो इहो वधीक सुहिणो लॻंदो। अहिड़ी तरह सां हिन जो हे दरवाज़ो आहे, इनखे सजाए सघिजे थो। पर मां हिनखे रखां थी हाणे तव्हांखे हिकिड़ो ॿियो ॾेखारियां। जीअं हीअ गजर आहे, गजर जे मथां असांखे जे मथां रूट्स हूंदियूं आहिनि, ईअं पेंसिल सां या पेन सां कंहिं मार्कर सां थोरो नेचुरल हिनखे टच ॾियण जे लाइ। हीअ ॾिसो गजर कंप्लीट थी वई, ठीकु आहे। अहिड़ी तरह हिन वण जे लाइ जेको मूं कयो आहे कुझु, उहो हिन पंचिंग मशीन सां मां कुझु डॉट्स कढिया आहिनि हिन रेड कलर जी शीट मां। हीअ ॾिसो सुराख तव्हांखे नज़र ईंदा। ऐं इहे आहिनि डॉट्स जंहिंखे मां एज़ फ्रूट हिन वण जे मथां चिंबड़ाईंदमि। त इहो नंढिड़ो कमु तव्हां ॿारनि खे ॾेई सघो था। भई हिनखे चिंबड़ाईंदा वञो। तव्हां कंदव त थोरो वधीक साफ़ु सुथिरो हूंदो, नाइस नफ़ीस कमु हूंदो। ॿार कंदा थोरो रफ़ कमु हूंदो, पर आख़िर उन्हनि खां कमु कराइणो आहे। ऐं मां हिन महिल पंहिंजे ॿार खां कमु इन लाइ नथी करायां जो उहा मूं वटि न रहंदी आहे। ऐं उनखे मां प्रॉमिस कयो आहे त जॾहिं हूअ असां वटि ईंदी त असां गॾिजी इहे सॼो कमु कंदासीं। छो त हुनखे ॾाढो शौक़ु हूंदो आहे एक्टिविटीज़ करण जो। ऐं उहा उमेदु रखंदी आहे मूं में त दादी सां गॾिजी मां इहे कमु कंदमि। त हे मां पंहिंजी उन शहज़ादीअ जे लाइ ठाहियां थी। ॿई इंजॉय कंदियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं हादिया थोरो हैंडल न करे सघंदी आहे, कुल 2.25 सालनि जी आहे, त उनखे एॾो अकुलु त कोन्हे अञा जो शयूं सम्झे। उहो इंजॉय कंदी आहे, ज़्यान कंदी आहे, बसि। सो अक्सर राजिया हिन ते चीखो पुकार राजिया जी हलंदी आहे त हे मुंहिंजी शयूं थी ख़राबु करे। पर आख़िर उहो बि त ॿार आहे न, उनखे बि असांखे पूरो टाइम, पूरी तवजो ॾियणी आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो एंटरटेन थियनि थियूं। ऐं मां हुनखे जॾहिं चयो त मां छा मोकिलियां तव्हां ॾे, त चई मूं ॾे तव्हां पेपर कटिंग्स मोकिलिजो। त मूं चयो उन में छा ठाहियां, कहिड़ा डिज़ाइन हुजनि। चई जेके बि हुजनि, यानी हुनखे हर शइ मुंहिंजी ठहियलु वणे थी। ऐं मुंहिंजे लाइ इन खां वॾी ख़ुशीअ जी ॿी काई ॻाल्हि न आहे, ठीकु आहे। हाणे अहिड़ी तरह सां असां हाणे जीअं भई ॿार खे ॿुधाए सघूं था वण में फ्रूट्स लॻल आहिनि, वण में सूफ़ लॻल आहिनि, ठीकु आहे। अहिड़ी तरह नंढा नंढा बर्ड्स जा स्टिकर्स बि असां हिननि ते चिंबड़ाए सघूं था। त ॾिसो पखी जेके हूंदा आहिनि वणनि ते वेहंदा आहिनि। त इहा अहिड़ी क़िस्म जी जेका आहे ट्रेनिंग बि थी वेंदी, तफ़रीह बि, रांदि बि, क्रिएटिविटी बि। ऐं इहो हिकिड़ो कंहिं बि सूरत में जेको आहे ॿारनि जे लाइ हे कमु नुक़सानदेह न आहे। हर हाल में हिकिड़ो फ़ाइदे वारो कमु आहे। हीअ ॾिसो वण ते बि मां, वण जे थुड़ ते बि मां थोरी डिटेल ॾेई छॾी आहे, कटियल हिसो ऐं हिन जूं लाइनूं। त अहिड़ी तरह सां मां हे सॼा कंप्लीट कंदमि। ऐं उनखां पोइ आख़िर में जॾहिं हे सभु ठही वेंदा त मां तव्हांखे ॾेखारींदमि। ऐं घटि में घटि मां चाहियां थी त हे जेके आहिनि गुॾियूं ऐं गुॾा, इन्हनि खे मां तव्हांजे साम्हूं कवर कयां कपिड़े सां, त जीअं तव्हांखे ख़बर पए त कीअं कमु कबो।
सो कोशिशि कंदमि त हिन जी मां स्पीड थोरी फास्ट करे छॾियां जीअं तव्हांजो घणो टाइम न लॻे। फाइनली त हीउ सभु कंप्लीट करण खां पोइ मां तव्हांखे ॾेखारींदमि। ठीकु आहे। सो फ़िलहालु जेको आहे मां हिननि खे चइनि खे रेडी करे तव्हांजे साम्हूं थी हिननि खे रेडी कयां जीअं तव्हां ॾिसी सघो त मूं वटि जेके प्रिंटेड आहिनि पेपर्स, हीअ ॾिसो चेक्स आहिनि, डॉट्स आहिनि, गुल आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऐं नंढियूं नंढियूं कटिंग्स आहिनि। इहे सभु मूंखे हिननि में कमु ईंदियूं। इहे मां हिननि खे जेको आहे हिननि जा कपिड़ा हिननि जा ठाहींदमि ऐं तव्हांजे साम्हूं ई ठाहींदमि। तव्हां बि इंजॉय कंदव ऐं ॾिसिजो। ऐं मूंखे यकीन आहे पंहिंजे ॿारनि सां वेही तव्हां इहा एक्टिविटी कयो। पर जेके सफ़ा नंढा ॿार, वॾा ॿार तव्हांजे हिन कम में मथां एॾो दिलचस्पी न वठनि, पर नंढा ॿार ज़रूरु वठनि था। ये सभु शयूं रेडी आहिनि जेके मां कटिंग कयूं हुयूं ऐं मां हाणे तव्हां सां शेयर कयां थी। हिननि खे मां नग बि हया आहिनि जेके स्टिकर्स मिलंदा आहिनि त जीअं हे थोरो वधीक सुहिणा लॻनि। ठीकु आहे। सो ही बैक साइड ॾिसो प्लेन वाइट, फ्रंट जेको आहे हिननि जो कलर्ड ऐं डिज़ाइन वारो आहे, पेपर सां कवर थियल। ऐं हीअ कार, गजर, हाउस, इन ते बि मां डिफरेंट नग ऐं स्टिकर्स हया आहिनि त जीअं हे थोरो वधीक सुहिणो लॻे, ॿार इंजॉय कंदा, ॿियो कुझु न आहे। बॉइज़ खे कुझु न पियो करे सघिजे त मां हिन जे शर्ट्स ते जेके आहिनि उहे बटण हया आहिनि चमकीला हिननि ॿिन्हिनि जे ते। ठीकु आहे। ऐं हीअ फिश, डक, हिकिड़ी गर्ल ऐं हीअ ॿी गर्ल। सो ॿारनि खे ख़ुशि रखण लाइ, उन्हनि खे बि हिन कम में इन्वॉल्व करण लाइ, बिज़ी रखण लाइ अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ करे थियूं सघजनि। ऐं इहे यकीननि जेके आहिनि ॿार इंजॉय कंदा इनखे ऐं कुझु न कुझु सिखंदा, कंहिं न कंहिं चङे कम में मसरूफ़ रहंदा। सो अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ जेके आहिनि इहे न सिर्फ़ु ॿारनि खे ख़ुशि करण लाइ, मसरूफ़ रखण लाइ, बल्कि कुझु न कुझु सेखारण जे लाइ बि इलाही हेल्पफुल थी सघनि थियूं। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो वणी हूंदी। ज़रूरु मूंखे ॿुधाइजो ऐं पंहिंजा कमेंट ज़रूरु कजो तव्हांखे कीअं लॻो आहे। ऐं इहो मुमकिन न आहे त तव्हां मां हर को ईअं करे, पर जिन जा नंढा ॿार आहिनि उन्हनि खे इंट्रस्ट आहे त उहो इहो करे सघे थो। ऐं ॾिसो बाज़ारि में हर शइ मिले थी, पर जेको पाण वेही कमु करण जो मज़ो आहे ऐं हिननि में ॿारनि जी इन्वॉल्वमेंट, ईअं त हाणे ॿारनि खे अगरि कलर्स ऐं शेप्स ऐं ऑब्जेक्ट्स सुञाणण जे लाइ कुझु प्रैक्टिस कराइजे त हुन ते इंटरनेट ते हर शइ मौजूदु आहे। पोइ सॼो ॾींहुं केतिरो ॿार स्क्रीन जे वेझो हूंदा, त अहिड़े क़िस्म जा कम बि हुननि जी क्रिएटिविटी में थोरो इज़ाफ़ो करे सघनि था।
तव्हां मूंसां एग्री कयो था या नथा कयो, मुंहिंजो इहो ई ख़्यालु आहे। सो पंहिंजे ख़्यालनि खां, पंहिंजे कमेंट्स खां ज़रूरु मूंखे वाक़ुफ़ु कजो, आगाह कजो, ऐं मूंखे इंतज़ारु रहंदो वरी कंहिं ॿी अहिड़ी कम जी क्रिएटिव वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अला वाही।